ऐं नबी सैयन फरमायो हर जन्नती के जन्नत में 100 मर्द जी अल्लाह ताकत नसीब फरमाइंदो। सैयन फरमायो हाँ हाँ जन्नती फल खाइंदा, फ्रूट खाइंदा, मेवा खाइंदा, पर हाँ हाँ घुरण जी जरूरत न पवंदन, कंहिंखे चवण जी जरूरत न पवंदन, ॻाल्हाइण जी जरूरत न पवंदन। वाह जो मेवा हूंदा, वाह जो फल हूंदा, वाह जो फ्रूट हूंदा। बहरहाल वॾा जन्नत जा मज़ा ये दुनिया वारी चइनि ॾींहंनि वारी ज़िंदगी इन लाइ मिली त पंहिंजो अल्लाह और ये जिंदगी दुनिया वारी न लाइ मिली तो पंहिंजो रसूल परचायो। ये इन लाइ जिंदगी मिली तो पंहिंजी आख़िरत ठाहियो, पंहिंजी क़बर सिंगारियो, पाण खे सोन जे बंगलनि जो वारिस मालिक बणायो। असुल जिंदगी असांजे लाइ आही आख़िरत वारी जन्नत वारी जिंदगी आ, उन जे लाइ मेहनत कयो। लाइश लाइश आखिरत नबी ने फरमायो दुनिया जे ऐशन जे कढ न पो, आखिरत जी तैयारी कयो, जन्नत जी तैयारी कयो। हाँ हाँ साईं फरमायो जेको मज़ो आ जन्नत में मज़ो आ, जेका फराज़ा जन्नत में आ, जेको आराम आ जन्नत में आ, जेको लुत्फ़ आ जन्नत में आ। और फरमाइयो वलिमन खाफ मक़ाम रब्बी जन्नतान फबिअय्यि आलाए रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। तम दुनिया में मस्त थी जिंदगी आ असांजी त जन्नत वारी आ, ओॾो जे लाइ महिनत कयो। वाह जो जन्नत जी जिंदगी आ। हिते गम, हिते परेशानियों, हिते बीमारियों, हिते मसइला, हिते मसाइल, हिते झेड़ा, हिते फसाद, हिते दुख, हिते गम, हिते पड़प, हिते कमाल हमको ज़वाल। हुआ जिंदगी एड़ी आ जंहिंमें कमाल ही कमाल, हुआ जिंदगी एड़ी आ जंहिंमें बीमारी आई न, हुआ जिंदगी एड़ी आ जंहिंमें परेशानी आहे न, हुआ जिंदगी एड़ी आ जंहिंमें मसइला मसाइल आहिनि न, हुआ जिंदगी एड़ी आ जंहिंमें झगड़ा ऐं झेड़ा आहिनि न। नबी ने फरमायो जॾहिं जन्नत में रवानो थींदो, आब हयात जो चश्मो लॻो पियो आहे जन्नत जी मेन गेट वटि। जीअं उन मूं जन्नती डुक पींदो वेंदो, यकदम अल्लाह ताला उनखे हुस्न हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जहिड़ो नसीब फरमाईंदो। यकदम अल्लाह ताला उन जो कद हज़रत आदम अलैहिस्सलाम जेतिरो 60 फुट करण फरमाईंदो। यकदम अल्लाह ताला उन जी ॿोली लिसानुन आलुल जन्ना अरबी ज़ुबान अरबी करे छॾींदो। और सिंधी ॻाल्हाइण वारो, और सराइकी ॻाल्हाइण वारो, और बरेलवी ॻाल्हाइण वारो, और उर्दू ॻाल्हाइण वारो, जन्नत में जन्नतनि जे लाइ ॿोली अरबी आ। ऐं नबी सैयद फरमायो ऐं अल्लाह ताला जन्नतीअ खे जन्नत में जेका उम्र नसीब फरमाईंदो उहा 16 खां 17 साल यानी नई नौजवानी। ऐं नबी सैयद फरमायो
हर जन्नतीअ खे जन्नत में 100 मर्द जी अल्लाह ताक़त नसीब फरमाईंदो। साईं फरमायो हाँ हाँ जन्नती फल खाईंदा, फ्रूट खाईंदा, मेवा खाईंदा, पर हाँ हाँ घुरण जी जरूरत न पवंदनि, कंहिंखे चवण जी जरूरत न पवंदनि, ॻाल्हाइण जी जरूरत न पवंदनि। लहुम फीहा फाकिहतुन वलहुम मा यदऊन, जेका शइ तलबी न वेंदा यकदम उहा शइ हुननि जे साम्हूं हाज़िर थींदी वेंदी। अल्लाह फरमायो ओ मुंहिंजा प्यारा नबी मां जन्नत जे दिलनि खे मां जन्नत में रिमोट कंट्रोल बनाए छॾींदुमि जन्नत जी शयुनि सां। जेका शइ घुरंदा वेंदा दिल में तलबींदा वेंदा हाँ हाँ यकदम उहा शइ उहा साम्हूं अची वेंदी। चवंदा अंगूर खाऊं सोन जा ढीश भरजी साम्हूं अची वेंदा। चवंदा केला खाऊं सोन जा ढीश भरजी साम्हूं अची वेंदा। चवंदा खीर पियूं हाँ हाँ VIP सोन जो जग खीर जो भरजी ईंदो। चवंदा शराब तहूरा पियूं सोन जो जग भरजी अची वेंदो। फीमा ऐमान तजरियान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। याद रहे जन्नत जी जिंदगी न घुरण जी जरूरत न चवण जी जरूरत न आखण जी जरूरत। लहुम फिया फाकिहतुन वलहुम मा यदऊन, जेका शइ दिल में तलबींदा वेंदा उहा शइ अॻियां अची वेंदी। वाह जो मेवा हूंदा, वाह जो फल हूंदा, वाह जो फ्रूट हूंदा। और फरमाइए छड़ी साईं जमील तो सुभान अल्लाह करे तां को निकरे ही नथी। वडे आवाज सां जो सुभान अल्लाह। ज़वाता अफनान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। अबा चे कोटिया जा फल ऐं फ्रूट भला आहिनि छो तो तुंहिंजो पाणी बागन जो भलो आहे। हाणे तव्हां ॿुधायो जंहिं जन्नत जे बागन में खीर जो वहकिरो हूंदो, जंहिंमें माखीअ जो वहकिरो हूंदो, जंहिंमें शराब तहूरा जो वहकिरो हूंदो, जंहिंमें ख़ालिस मिठे पाणीअ जो वहकिरो हूंदो, छा तो तुंहिंजा फल ऐं फ्रूट हूंदा। फरमाए इन्नल्लाह युदखिलुल लज़ीना आमनू वामिलुस्सालिहात जन्नातिन तजरी मिन तहतिहल अन्हार युहल्लून फीहा मिन असाबिर मिन ज़हबिन वल्लुलु वलिबासुम फीहा हरीर। अञा वॾे आवाज़ सां हज़ूर तो फरमायो हिकिड़ो तूबा वणंदो, छा नाले तूबा। नबी साईं फरमायो उहो वण अहिड़ो आहे जेको हे फल चाहींदो यकदम वो तूबा वण वो फल फ्रूट कदी बीर। बहरहाल वॾा जन्नत जा मज़ा, पर वॾे मां वॾो जन्नत जो मज़ो ॿुधाया। नबी ने फरमायो मां जन्नत में वियुमि
मुझे हुजूर फरमायो मूंखे जन्नत में सवारियूं नजर आयूं। साईं जन फरमायो मां ॾिसी आयुमि कुरान मजीद में भी उन्हनि सवारियुनि जो ज़िक्र आहे। वजूह यौमइज़िन नाइमा लिस्साइहा राज़िया फी जन्नतिन आलिया ला तस्मउ फीहा लागिया फीहा अय्नुन जारिया फीहा सुरुरुन मरफूआ व अक्वाबुन मौज़ूआ व नमारिकु मस्सूफ़ा व ज़राबिय्यु मबसूज़ा। नबी ने फरमायो मां जन्नत में सवारियूं ॾिसी आयुमि, वीआईपी तख्ता, वरी उन्हनि जे मथां वीआईपी कालीन, वरी उन्हनि जे मथां टूल वियाणा रखिया पिया। साईं जन फरमायो मां पुछा कयुमि जिब्राइल अमीन खां, जिब्राइल अमीन हे छा आहे? चई साईं ये जन्नत जी सवारी आहे। साईं जन फरमायो मां पुछा कई मां भला ये सवारी कीअं हलंदी? चई साईं जेको भी जन्नत में ईंदो उन जो दिल जो रिमोट कंट्रोल अल्लाह ताला इन सवारीअ सां भी अटैच करे छॾींदो, मिलाए छॾींदो। पोइ तलबींदो त जेकर अम्मा जो दीदार कजे, हे तलबींदो त जेकर अब्बे जो दीदार कजे, हे इरादो कंदो त जेकर फलाणी भेण सां मुलाकात कजे, हे इरादो कंदो त फलाणी न्याणीअ सां मुलाकात कजे, हे इरादो कंदो फलाणे पुट सां मुलाकात कजे, हे इरादो कंदो त जेकर वञी अबू बकर सिद्दीक़ जो दीदार कजे, वञी उमर फारूक जो दीदार कजे, वञी उस्मान गनी जो दीदार कजे, वञी अलीउल मुर्तज़ा जो दीदार कजे, वञी हज़रत बिलाल जो दीदार कजे, वञी इमाम हसन हुसैन जी कचहरीअ में वेझे, वञी हज़रत पीरान पीर सैयद अब्दुल कादिर जीलानी कुतुब रब्बानी जी कचहरीअ में वेझे। हा हा इरादो कंदो वेंदो। हा हा नबी ने फरमायो मां जिब्राइल अमीन खां पुछा कयुमि जिब्राइल अमीन पोइ कीअं हलंदी सवारी? चइसई पोइ हीअ सवारी लही ईंदी, पोइ जवान जन्नतीन जे मथां वेहंदो वेंदो बिना देर जे फड़ा न करे सारी वञी उते पहुचाईंदसि जिथे हिन जी दिलि जी मुराद हूंदी। नबी ने फरमायो मां पुछा कई मांसि ओ जिब्राइल अमीन भला मुंहिंजा आशिक, मुंहिंजा परवाना, मुंहिंजा पतंग, मुंहिंजा दीवाना मुंहिंजे दीदार जे लाइ बि तलब कंदा, तमन्ना कंदा, तो छा हीअ सवारी मूं ताईं बि पुॼाईंदो? जिब्राइल अमीन खिली फरमायो हा साईं तव्हांजा दीवाना, तव्हांजा मस्ताना, तव्हांजा आशिक सिर्फ़ इरादो कंदा वेंदा त जेकर मिठड़े मोहम्मद करीम जी ज़ियारत ऐं दीदार कजे, हे सवारी लही ईंदी बिना देर जे सवारीअ ते जन्नती वेंदो वेंदो फड़ा न करे अखि में उॾारे तव्हांजी कचहरीअ में तव्हांजे दीवाने खे पहुचाई। अदा जन्नत में जन्नत हिक ॿिए सां मिलंदा। सवारी ऑटोमेटिक आहे, न डीज़ल जी ज़रूरत है, न पेट्रोल जी ज़रूरत है, न सीएनजी जी ज़रूरत है, न एलपी जी ज़रूरत है, न ड्राइवर जी ज़रूरत है, न कंहिंजे हलाइण जी ज़रूरत है, न लोकेशन ॿुधाइण जी ज़रूरत है। बिना देर जे सिर्फ इरादो कंदो त मां फलाणे सां मिलां, फलाणे सां मुलाकात कयां, हतां के नबी साईं फरमायो मां मोहम्मद करीम सां मिलण जो इरादो कंदो तॾहिं बि सवारी लही ईंदी, हे चढ़ी वेंदो वेंदो उन महिल जो उन महिल उहा सवारी उॾारे मां मोहम्मद करीम ताईं पहुचाईंदी। याद जन्नत पर नबी साईं फरमायो ही वॾे मां वॾो, वॾे मां वॾो ही बि जन्नत जो मज़ो कहिड़ो? ओ मुझे प्यारे नबी फरमायो इरादो कंदो त जेकर रब जो दीदार कयां नथा कयो सुभान अल्लाह। फमन कान यरजू लिका रब फलियामल अमलन सालिहा वला युशरिक बिइबादत रब्बी अहदा।
वॾे आवाज़ सां ईमानी जज़्बे सां हथ मथे खणी जो सुभान अल्लाह। नबी ने फरमायो मिठड़े मोहम्मद करीम सब जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं जन फरमावे जन्नत इरादो कंदो दर परमान जो दीदार क्या अल्लाह ताला उन माल जो उन माल सब पर्दा परे करे उन माल जो उन माल पंहिंजो दीदार कराए फरमाइंदो नाज़रतुन इला रब्बिहा नाज़र। ओ मुंहिंजा प्यारा बानड़ा ओ मुझी प्यारी बानड़ी कयो मुझो दीदार जेतरो करणो तो दीदार क्यों का झलक लई न तो दुनिया जे जान में माखे रिजायो मुखे परचायो मुझे नमाज़ा पढ़ो मुझा रोजा रखो मां अल्लाह जी फरमा बरदारी में जिंदगी गुजारे आयो मल्लहुल मौला फलहुल कुल अजमा अल्लाह ताज़ा गदवा ता जेका से तलबो मां तांगे दिनो इनो माव पिछाड़ी मुझो दीदार जमल भी जे वक्त भी खपे होगी इरादो कंदा वञो सब मां नूर जा पर्दा परे कराए उते जो उते पंहिंजो दीदार कराए ज़ियारत कराए वरी मां तहां के नौ सौ करे छॾींदो मां याद जन्नत ओडो जी तैयारी कयो ओडो जी अञा जे जन्नत जा तहां के मज़ा ॿुधायां त तहां हैरान थी वञो। तो मुझा अजीजो मुझा दोस्तो मुझे वरी वापस मोटणो आ रोड भी तमाम खराब थी चुको आ ओ कोटड़ी को वठी सिंगल रोड करे छडियो हेस ते नौशहरे ते पंध इलाही तमाम घणो आ तंजे करे वाइज जो वरी बियो पार्ट रखो था पार्ट नंबर 2 इंशाअल्लाह ताला जाथे मौजू छडियो आ वरी इंशाअल्लाह इतो ही मौजू के शुरू कंदास ता के मां जन्नत जा बाकायदा सैर कराइंदो दुआ है अल्लाह ताला मुझा टूटा फूटा अल्फाज मंजूरी मकबूल फरमाए। अल्लाह ताला असा जे बिरादर हजरत मौलाना साईं जमील अहमद साहब जो मेहनतू कबूल फरमाए ऐं जिन भी ही प्रोग्राम कोठायो आ खैरात फी सबील्लाह जो इंतजाम कियो आ अल्लाह ताला उन्हनि जी मेहनत कबूल फरमाए ऐं जंहिं मरहूम जे लाइ मोहम्मद अकरम जे लाइ ही साल सवाब जो प्रोग्राम सजायो आ दुआ कयो त अल्लाह ताला उनखे माफ़ी नसीब फरमाए कमियूं कोताहियूं इंसाननि खां थी वेंदियूं आहिनि अल्लाह ताला खां दुआ घुरो त अल्लाह ताला उनजी बख़्शिश फरमाए अल्लाह ताला असां तहां जे मथां बि रहम जी नज़र फरमाए करम जी नज़र फरमाए टे दफ़ा कुल अल्लाह शरीफ पढ़ो त दुआ घुरो औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल अल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल अल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल अल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद अल्लाहुम्मा रब्बना आतिना फिद दुनिया हसनतुम व फिल आखिरत हसनतुम व किना अज़ाबन नार या अजीज या गफ्फार या रब्बल आलमीन। अल्लाह सही सजी जमात टे दफा कुल अल्लाह शरीफ पढ़ियो आ इहो पंहिंजी बारगाह में कबूल फरमा इन कुलन जो सवाब इन जलसे जो सवाब इन खैरात फी सबील्लाह जो सवाब मरहूम मोहम्मद अकरम के नसीब फरमा अल्लाह से उनकी बख्शिश फरमा उनकी कब्र बिश्त जे बागन में बाग बना जवाहिर रहमत में उनकी जगह नसीब फरमा कमियों कोताहियों वेचारे जो माफ़ फरमा इलाहुल आलमीन असां जीअरनि जे मथों भी रहम जी नज़र फरमा असां जे मथों भी करम जी नज़र फरमा सभिनी के माफ़ी नसीब फरमा सभिनी के नमाज जी पाबंदी नसीब फरमा सभिनी के कुरान मजीद से मोहब्बत नसीब फरमा सभिनी के मस्जिद शरीफ से प्यार नसीब फरमा अल्लाह सही जेसते असांखे दुनिया में रहाए पक्को ऐं सचो मुसलमान करे रा जॾहिं पाण ॾे घुराए कलमे वारो मौत शहादत वारो मौत नमाज वारो मौत असांखे नसीब फरमा अल्लाह से असांखे दुनिया जे अज़ाब खां बचा अल्लाह से असांखे क़ब्र जे अज़ाब खां बचा अल्लाह से असांखे आख़िरत जे अज़ाब खां बचा अल्लाह से असांखे जहन्नम जी बाहि खां बचा अल्लाह से सभिनी खे जन्नतुल फिरदौस में जगह नसीब फरमा इलाहुल आलमीन तू रहीम जेके बीमारन उन्हनि खे शफा कामिला आजिला नसीब फरमा जेके रे औलादान उन्हनि खे नेक साल औलाद नसीब फरमा जेके मसइलनि में मुंझा पिया आहिनि उन्हनि जा मसइला आसान फरमा जेके कर्ज़नि में बुॾा पिया आहिनि ग़ैबी ख़ज़ाननि में उन्हनि जी मदद ऐं नुसरत फरमा
अल्लाह से ही जेका भी जमात हिन महल ताईं रात जो हिक थियण वारो आ हे सब कुरान मजीद जी मोहब्बत में जमिया वेठा दी सभिनी जे रिज़्क़ में रोज़ीअ में बच्चन में बारन में अमलन सालन में बरकतूं नसीब फरमा वसल्लल्लाहु ताला अला खैर खल्क़िही मुहम्मद व अला आलिहि व सहाबी आमीन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह।